जी नाज़रीन, अव्हांखे गंबट मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। खोड़ा में मोहरम जे 3 ॾींहं बि या हुसैन जूं सदाऊं बुलंद, घिटी घिटी में थधो पाणी जूं सबीलूं क़ाइम। मरकज़ी इमाम बारगाह में ॿिए ॾींहं बि मोहरम जी मजलिस थी गुज़री। आलमनि ऐं ज़ाकिरनि जो ख़िताब। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। खोड़ा में 3 ॾींहं बि मोहरमुल हराम जे मौक़े ते या हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद रहियूं। खोड़ा शहर में घिटी घिटी में थधे पाणी जूं सबीलूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। होॾां मरकज़ इमाम बारगाह में ॿिए ॾींहं बि मोहरम जे मजलिस एज़ा मुनक़िद थी, जंहिंखे मौलवी रियाज़ नजफ़ी, ज़ाकिर अहले बैत तौक़ीर रज़ा शाह, मौलवी ज़मीर हुसैन अंसारी, ज़ाकिर अहले बैत वहीद अली महर ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए पासे खोड़ा शहर हसासा हुजण सबबि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त वॾे तादाद में रेंजर्स ऐं पुलिस जो गश्त पिणु जारी आहे।